नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हम श्री यूट्यूब चैनल जे प्रोग्राम में अवां खे ऐं ग़ुलाम नबी सुमरो साहब अवां खे भलीकार चऊं था। इंसान जी कीअं कजे वैल्यूएशन, इंसान जी क़ीमत जो अंदाज़ो कीअं कजे। असांखे ॿुधायो वियो आहे त जेकॾहिं माण्हू ॿिए माण्हू जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे, इहा उन जी तव्हां पैरामीटर आहे त इंसान ॿिए इंसान जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे, पंहिंजे लाइ न, पंहिंजे लाइ जेको कुझु बि हुजे पर ॿिए इंसान जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे, उहो उनजो पैरामीटर आहे इंसान जो। सुमरो साहब जेको असांजे पाड़ेसरी मुल्क में हिकिड़ो रतन टाटा जे नाले सां अहिड़ो इंसान दुनिया खे छॾे वियो आहे जंहिंजे लाइ घटि में घटि मां त पाण खे अहल कोन थो सम्झां त मां हुन ते ॻाल्हि ॿोल करे सघां, पर उनखे ट्रिब्यूट ॾियण जे लाइ कुझु असां टाइम पंहिंजे चैनल जो उन जे लाइ वक़फ़ कयो आहे ऐं तव्हांखे बि तकलीफ़ ॾिनी आहे त जीअं उन जी असां सारूणियूं खणूं, उहो इंसान कहिड़े क़िस्म जो हुयो, उन इंसानियत लाइ छा कयो, माण्हुनि जे लाइ छा कयो ऐं उन जी जेको आदर्श हुयो उहो कहिड़ो हुयो ऐं उनजा जेके कम हुया। 86 साल जी उमिरि में जॾहिं हू ही दुनिया छॾे वियो आहे त उन जी हिकिड़ी जेका तारीख़ ठही चुकी आहे, उन जे बारे में चंद ॻाल्हियूं असां सुमरो साहब खां ॿुधंदासीं ऐं इहो असांजे यकीन आहे त अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जो आला मक़ाम आहे, जिथे बि आहिनि उन्हनि जी रूह खे हिकिड़ो आला मक़ाम आहे। हीउ बि हिकिड़ो अहिड़ो रूह हुयो जेको बिना तहसुब जे, मज़हबी तहसुब, लिसानी तहसुब, हिन जॾहिं कोविड आयो हुयो हिंदुस्तान में या भारत में त सिर्फ़ु टाटा सन्स 15 अरब हिंदुस्तानी रुपया, मां तक़रीबन असांजा 45 अरब थियनि था या 40 अरब थियनि था पाकिस्तानी रुपयनि जे हिसाब सां, उहे कया हुया ऐं ॿियूं केतिरियूं ॻाल्हियूं जेके तव्हां असांखे ॿुधाईंदो। हिन जेको दोस्त हुयो उनजो मां ज़िक्र करे पोइ मां तव्हांखे उन में शामिलु थो करियां। शामतानो जेको मध्य प्रदेश जो हिकिड़ो नौजवान जेको MBA, जेको बेसिकली त इंजीनियर हुयो पर हू पोइ MBA करे आयो USA मञा, ऐं उन जो हिन सां इंट्रेक्शन ईअं थियो त उन हिकिड़ी पोस्ट रखी हुई सोशल मीडिया ते त बम्बई जा उहे जेके रोलू कुत्ता जिन खे गाॾी जेके ड्राइवर आहिनि राति जे टाइम में ॾिसनि कोन था ऐं उनखे हिट था कनि, उहे मरी था वञनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी असां सम्झो कि अहिड़ो कॉलर ठाहियूं जेको रिफ्लेक्ट करे, ऐं उहो कॉलर उनखे लॻाइण जे लाइ ज़ाहिर आहे पैसा खपनि पिया, हुन वटि पैसा कोन हुया। इहा सोशल मीडिया ते रतन टाटा ताईं ॻाल्हि पहुती ऐं रतन टाटा उन नौजवान खे घुरायो ऐं उनखे चई त तव्हांजो केतिरो ख़र्चु ईंदो, उहो सॼो ख़र्चु उन पाण कयो ऐं पोइ उहे कॉलर लॻाया विया, रिफ्लेक्टर कॉलर, त जीअं राति जे टाइम में उहे कुत्ता नज़र अचनि ऐं उन्हनि जी ज़िंदगी बची सघे, जेका बि उन्हनि जी हिकिड़ी फितरी ज़िंदगी थिए थी पई। उन खां पोइ पाण में दोस्ती आहे। उमिरि जो तमामु घणो फ़र्क़ु हुयो, जेकॾहिं अॼु ॾिसूं त शामदानो 31 साल जो आहे ऐं रतन साहब 50 सालनि जो फ़र्क़ु, 50 साल खां मथे जो 55 साल जो फ़र्क़ु हुयो। सो मूं वटि त लफ़्ज़ घटि आहिनि, सुमरो साहब तव्हां थोरो असांखे ॿुधायो त हिकिड़ा असां रतन ॿुधंदा हुआसीं अकबर बादशाह जा 9 रतन, पर मां त चवां 9 रतन खां बि ही रतन मथे हुयो मुंहिंजे नज़र में। मोहतरम अनवर काज़ी साहब, तव्हांजी महिरबानी। हाणे तव्हां पंहिंजे सवाल खे हिकिड़ी पूरे ज़माननि ते ऐं पूरी ज़िंदगी ते, इंसानी फ़िलाह ते ऐं रतन टाटा जो जेको मतिलबु माना इंसानी फ़िलाही कमु आहे उन ते तव्हां जेको फोकस कयो आहे, इन्हनि सभिनी ते ॻाल्हायूं था त उन माण्हू जे वञण सां सॼी दुनिया में उनखे यादि पियो कयो वञे। इन खां मथे अहमियत ए वारी ॻाल्हि कोन्हे, त तव्हां ऐं असीं अॼु हुन जी ॻाल्हि पिया करियूं। सही था चओ। यानी नेकी जी ॻाल्हि जेका आहे न, उहा बाउंड्रीज़ खां बि ॿाहिरि थी निकिरी अचे। नेकी जी ॻाल्हि दिलि छुहंदड़ आहे। पोइ उहो कुतनि जे गले में रिफ्लेक्टर हुजनि या जीअं तव्हां ॿुधायो त 9, जीअं पाण अॻु में डिस्कस पिया कयो, 9 कैंसर हॉस्पिटल्स आहिनि भारत में जेके मुफ़्त कमु करे रहियूं आहिनि माण्हुनि लाइ। ॿिया कई सिहत जा मराकज़ आहिनि ऐं टीचिंग आहे ऐं तालीम में बि हुननि जो तमामु घणो रोल आहे। वरी अचूं त तव्हां बि इहा ॻाल्हि ॿुधाई त रेलवे जो जेको निज़ाम आहे, इंडियन रेलवे, उहो दुनिया जी वॾी रेलवे सॾी थी वञे। उन में कंप्यूटर जी एक्सेस, इंटरनेट जी एक्सेस में जेके करोड़ियों रुपया घुरबा हुआ, उहे बि टाटा जेका जो जेको रिफ़ाई
सेक्टर आहे उन माना उन में ख़र्च कया त जीअं मुसाफ़िरनि खे इहा सवलाई थिए पंहिंजी टिकेटुनि जी कंफर्मेशन खां वठी पंहिंजे सफ़र जे मक़ाम ताईं। पर उनजो फ़ाइदो इहो थियो त शागिर्द जिन खे इहो एक्सेस कोन्हे ही उहे उन रेलवे स्टेशन ते उन्हनि वेटिंग रूम्स में अची वेही पंहिंजे इम्तिहाननि जूं तयारियूं कंदा रहिया। तव्हां अंदाज़ो करियो त जॾहिं नेकी कजे थी त पोइ उहा हिकिड़े नदीअ वांगुरु थी हुजे न, उहा पंहिंजी ताक़त सां वहे थी ऐं पोइ उहा कोई अंदाज़ो नथो करे सघे त कहिड़ा फ़ाइदा थी ॾे, केतिरी सावक पैदा थी करे, केतिरी एनर्जी पैदा थी करे ऐं केतिरी ख़ूबसूरती पैदा थी करे। त रतन टाटा हिकिड़ी ॻाल्हि कंदो हो त असीं चई त बुनियादी तरह आहियूं त सनइती एम्पायर न, पर टाटा जो जेको मतिलबु माना वटि जो ख़्यालु आहे पंहिंजे मतिलबु माना वॾे खां वठी जमशेद टाटा खां वठी जेको माना ख़्यालु आहे उहो इहो आहे त न सिर्फ़ु सनइती तरक़ी पर माण्हुनि जी ज़हनी तरक़ी, उन्हनि जी फ़िक्री तरक़ी, उन्हनि जी तइलीमी तरक़ी ऐं उन्हनि खे सिहतमंद बनाइण, इहो बि असांजे टाटा ग्रुप जे एम्स में आहे, मक़सदनि में आहे। 6,500 स्टेशन्स रेलवे स्टेशन्स उन्हनि खे नेट सां कनेक्ट करणु ऐं उन में 650 करोड़ या 600 करोड़ भारतीय रुपया ख़र्च आया, वरी उनखे लाॻीतो ई हलाइणु, इहो यकीनन रतन टाटा ई करे सघियो पियो। ऐं जेका तव्हां चओ था त माण्हुनि ते इन्वेस्टमेंट हुई जेका नज़र त न ईंदी आहे पर उहा हालात तमामु घणी वॾी हूंदी आहे। रतन टाटा 1937 में पैदा थियो, अञा नंढो ई हुयो त रतन टाटा जा जेके माउ पीउ हुया उन्हनि में सेपरेशन थी वई, तलाक ताईं ॻाल्हि पहुची वई, उहे अलॻि थी विया ऐं रतन टाटा खे जेको पालियो उन पंहिंजे ॾाॾी ग्रैंड मदर पालियो ऐं रतन टाटा जल्दी में ई सम्झो 61 में हिन संभालणु शुरू कयो जेको हिन जो एम्पायर हुयो जेको तव्हां ॿुधायो 1868 में स्टार्ट थियो आहे। कंफर्म था करियो एग्ज़ैक्टली 1868 में। ऐं उन्हनि पहिरियों जेको वापारु कयो आहे उहो लूण जो कयो। हिन वक़्तु 100 खां वधीक दुनिया लेवल जा इंटरप्राइज़िस आहिनि जेके रतन टाटा रतन सन्स जे नाले सां उहा जेका रतन सन्स जे अम्ब्रेला में कमु कनि था पिया। तव्हां ॿुधायो त उन्हनि जा कैंसर हॉस्पिटल बि आहिनि जेके फ्री ऑफ कॉस्ट कमु था कनि पिया, स्कूल्स बि आहिनि ऐं जानवरनि जे लाइ हींअर बि हिकिड़ो वॾो इदारो ठाहियो थो वञे जंहिंमें जेका जानवर आहिनि उन्हनि जी जेके जो यतीम जानवर आहिनि उन्हनि जा के बि उन्हनि जा कोन्हनि के वाली वारिस उन्हनि जे लाइ हिकिड़ी वॾी अस्पताल ठाही थी वञे पई। त जेतिरो प्रॉफिट रतन एंड सन्स या रतन सन्स कमाए थो पियो उन जो 66% रफ़ाई कमनि ते 66% ऐं उहो अरबें डॉलर थियनि था। अरबें डॉलर 100 अरब डॉलर यकीन कयो त 100 अरब डॉलर त मां सम्झां थो असांजी पंहिंजे पाकिस्तान जी बजट कोन्हे का, असांजी बजट हुई 2000 अरब रुपया ऐं 100 अरब डॉलर जे करे तव्हां हिसाब कयो त 30,000 अरब थी वेंदा। असां वटि 20,000 अरब जी बजट पाकिस्तान जी। हिकिड़े माण्हू जी रिफ़ाई ऐं एॾो सादगी थोरो न तव्हां जेकॾहिं महिरबानी इहा करियो त असांखे उन जी जेका लाइफ आहे उन जी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जंहिंमें उहो शादी बि न करे सघियो, हालांकि हुन जा पसंदीदा रहियूं 4 अहिड़ा हुया वाक़िया जिन में शादी थींदे थींदे रहिजी वई। इहो सबबु इहो त न हो त वालिद ऐं वालिदा जे सेपरेशन खां पोइ अंदरि में को ख़ौफ़ थी वियो हुजे त शायदि असांजी इहा जेका दोस्ती आहे जॾहिं शादी में तब्दील थींदी त पोइ वरी झेड़ा शुरू थी वेंदा, इंसानी हिकिड़ो ख़ौफ़ थी सघे थो न। हाणे इंसानी तालुकात ते इहो तव्हांजो ॾाढो वॾो सुवालु आहे ऐं इन जो जवाबु रतन साहब ख़ुदि ॾेई सघे हा। इते ज़रूरु इहा ॻाल्हि था करियूं त जीअं तव्हां ॿुधायो त जेका बदमज़गी ख़ानदान में पहिरीं मौजूद हुई उन रतन ते असरु विधा या वरी 4 मौक़ा अहिड़ा हुआ जिन में हू इंसानी तालुकात ऐं पाण में चऊं त बरे सग़ीर में हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में शादी वाहिद इंस्टीट्यूशन आहे जेको गस थो ॾिए ऐं जेको नसलनि खे अॻियां वधाए थो ऐं टाटास खे बि हिकिड़ो मतिलबु माना वारिस खपंदो हूंदो न, पर इन जे बावजूदि का हचक का हेज़िटेशन या का रोक हुई रतन वटि
पोइ उहा माज़ी जे करे ऐं उन जा के ॿिया असबाब थी सघनि था। 4 दफ़ा इहो सोचे 4 मवाक़नि अचण जे बावजूदि इहो न करणु, आउं इहो थो सम्झां त रतन जा मक़ासिद छाकाणि जो ॿिया वॾा हुआ, टाटा, उहो नालो ई काफ़ी आहे न, त टाटा जा मक़ासिद ऐं इंसानी ख़िदमत जा मक़ासिद ऐं सनती तरक़ी जा मक़ासिद हाणे ही उहे माण्हू पिया कनि जेके हज़ारनि जे तादाद में आहिनि। त हाणे हिंदुस्तान में हुननि जी आबादी मतिलबु तव्हां लख खां मथे कोन्हे। असां वटि तमामु थोरा आहिनि, मतिलबु माना पाण वटि बि तमामु थोरा आहिनि, पंहिंजे पासनि ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। त ॻाल्हि इहा था कयूं त शायदि ज़िंदगी जा मक़सदु, हुन जे ज़िंदगी जो मक़सदु जेको आहे न, उहो वरी बनी नो इंसान थी वियो। ऐं उन करे हुन इंसानियत जे तरफ़ पंहिंजी तवजो ॾिनी। सादो माण्हू हो, तकबुर खां परे हो, गुरूर खां परे हो, पंहिंजा कम पाण कंदो हो। हिकिड़े ॾींहुं जहाज़ में चढ़णु आयो त उन जहाज़ जो किरियो थो ॿुधाए त असांखे हैरानी थी। हिकिड़ो माण्हू हो जेको हिकिड़े पासे तव्हां अंदाज़ो करियो त बिज़नेस टाइकोन आहे, हिकिड़े बिज़नेस एम्पायर जो मालिक आहे हिकु तरह सां। उहो हितां ई सादगी सां अची वेठो, पंहिंजी बैग बि पाण ऐं पंहिंजो ब्रीफकेस बि पाण खोली, वरी वेठो, वरी कमु करणु शुरू कई। हिन ख़ुदि नुमाई खां बि परे हो। अहिड़ी बेनियाज़ी, वॾो माण्हू थियणु ऐं बेनियाज़ थियणु ॾाढी मुख़्तलिफ़ ॻाल्हि आहे। ही ॾाढो रतन जेको ॾाढो बेनियाज़ माण्हू, उनखे दुनिया जूं जेके माना मार्कूं आहिनि न, दुनिया जा नंबर, उहे न खपंदा हुआ। हुनजा मक़सदु शायदि अहम हुआ ऐं उन्हनि मक़सदनि में हू कामयाबु वियो ऐं हुनजी फैमिली बि उन्हनि मक़सदनि में कामयाबु वई। तव्हां अंदाज़ो करियो त ताज होटल खां वठी, जेको बि हिकिड़ो वॾो होटलुनि जी चेन आहे, खां वठी जमशेदपुर शहर, जेको माना पाण इहो चऊं त जमशेद नसरनाथ जी जंहिं 1868 में टाटास जो बुनियादु रखियो, इहो माना कहिड़ो ज़मानो आहे। तव्हां अंदाज़ो करियो त 1857 में गदर थियो आहे ऐं 1857 में दिल्ली खे मतिलबु माना टेक ओवर कयो वियो आहे। उन जे 11 सालनि खां पोइ हिकिड़ी ॿी एम्पायर थी खड़ी थिए जेका 100 मुल्कनि सां वापारु थी करे हींअर मौजूदु वक़्त में, जेके पाण त हज़ारनि में आहिनि, पर उनजो फ़ाइदो जेको आहे न, उहो दुनिया जे करोड़नि माण्हुनि खे ऐं पंहिंजे वतन जे करोड़नि माण्हुनि खे। हिते आउं नंढी ॻाल्हि कंदो वञा त इन फैमिली जा माना जी अख़लाक़ियात ॾिसो त निजी सेक्टर में कंपनी हुजण जे बावजूदि 1921 में पेंशन जी ॻाल्हि कयूं, आउं नथो सम्झां त को कारखानेदार हिते असां वटि को पेंशन ॾींदो हुजे। पेंशन जी ॻाल्हि कयूं, 8 कलाक टाइम जेको आहे, जिते पोइ दुनिया जे मज़दूरनि लड़ायूं कयूं आहिनि ऐं पाण फर्स्ट में बि मतिलबु माना उन्हनि 8 कलाकनि लाइ जेका जंग थी अमेरिका में, त उन ते त 8 कलाक मज़दूरी मञी वई, औरत जी इज़त कई वई। ऐं औरत जॾहिं माउ थी थिए त टाटाज़ में जेका औरत थी कमु करे, त उन लाइ पोइ जॾहिं उहो महावरी अमल में आहे, उन लाइ आम मज़दूर खां वधीक सहूलियतूं आहिनि। बिल्कुलु हिकिड़ो बिल्कुलु बेनियाज़ माण्हू, सादो माण्हू, इस ताईं सुमरो साहिबु हुओ जेको उन वटि पंहिंजो महल सम्झो वॾो घरु हुयो, उते को बि चौकीदार कोन हुयो, गार्ड कोन हुयो, मतिलबु इन खां वधीक माना हिकिड़ो अरबें खरबें एम्पायर जेका आहे रुपयनि जी, उन जो मालिक, ऐं उन खे ख़ौफ़ ई न आहे, ख़तरो ई न आहे। अॼु जेकॾहिं कंहिं वटि 5 करोड़ अचंदा त उन जे दर ते 4 गार्ड बीठा आहिनि, उन खे ख़ौफ़ आहे। हिन माण्हू खे ख़ौफ़ ई कोन हुयो। तव्हां सही चयो त हू पंहिंजा फाइल पाण खणी ईंदो हुयो ऐं 100 मुल्कनि सां तव्हां ॻाल्हि था ॿुधायो त हुनजो 100 मुल्कनि में एक्ज़ैक्टली सर। ऐं उतां 70% जेको रतन सन्स खे जेको प्रॉफिट अचे पियो न हींअर, उहो 70% भारत खां ॿाहिरनि मुल्कनि मां अचे थो, जेको हींअर हासिल था कनि पिया। हाणे तव्हां शानदानो ते थोरी ॻाल्हि था करियूं त शानदानो हिकिड़ो यंग छोकिरो जेको हिन सां 2014 में मिलियो आहे ऐं शानदानो जी फैमिली हिन वटि एम्प्लॉइज रही आहे। माना ही 5 नस्ल आहे शानदानो जो, जेको हाणे 1868 खां वठी तव्हां हींअर हिसाबु कयो त 150 साल तक़रीबन थियण वारा आहिनि। त 150 सालनि जे अरसे दौरान शानदानो जा के 4 नस्ल पहिरीं बि टाटा वटि मुलाज़िम रहिया आहिनि। उन जे बावजूदि हिन जहिड़े इंटरेक्शन थियो आहे 2014 में, उन खां पोइ दोस्त जेकॾहिं चयो थो वञे
शानदानो चए थो मां दोस्त कोन आहियां, हू उनजी दावा कोन थो करे पियो। ऐं उहो शानदानो जॾहिं असां ॾिठो त मोटरसाइकिल का आहे ऐं उन एम्बुलेंस खे स्कार्ट करे थो पियो, बिल्कुलु हिकिड़ो सादो नौजवान, ऐं उनखे तकलीफ़ बि आहे, पर उहो पंहिंजे उनखे बॉस खे, फ्रेंड खे, इंसान दोस्त खे जेको ट्रिब्यूट पेश थो करे शानदानो ते। ऐं शानदानो तव्हां ॿुधायो त आहे महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्र मध्य प्रदेश जो आहे। छा जो शानदानो जी ॻाल्हि तव्हां सॼी ॿुधाए वियो। ॻाल्हि इहा था करियूं त हिकिड़े यंग माण्हू जी सोच खे, हिकिड़ी नई सोच खे हिकिड़ो गैर मामूली माण्हू ई तस्लीम कंदो। हुन हिकिड़े नौजवान जी सोच उहा वरी जेका पाण सवेर ॻाल्हि कई त हुनजी जेका माना इंसान दोस्ती वरी माना हयाती सां दोस्ती, यानी वणनि सां दोस्ती, जानवरनि सां दोस्ती ऐं साह वारनि शयुनि सां जो ख़्यालु। त जॾहिं उन नौजवान इहा ॻाल्हि कई त बम्बई में जीअं पोइ राति जो वरी पोइ माण्हुनि खे ख़बर त कोन थी पए त ब्रेक किथे हणिणो आहे ऐं गाॾी कीअं हलाइणी आहे, त उन इहो तजवीज़ ॾिनी त उन्हनि खे रिफ्लेक्टर ॾिना वञनि जीअं गाॾियुनि में थींदा आहिनि, गाॾियुनि वारा निशान उन्हनि खे जीअं गाॾी जी लाइट पवे उन्हनि खे त उहे जानवर या ॿियूं साह वारियूं शयूं उहे नज़र अची वञनि। त उन नौजवान जी जेका तजवीज़ हुई न सिर्फ़ु उनखे क़बूलु कयो, पर ॾिठई त हिन नौजवान में तमामु घणी इल्मी ऐं इंसानी आला मक़सदनि लाइ तमामु नरम दिलि आहे, उन करे हुनखे पंहिंजे टीम में रखियो। सुमित साहब, सीमी अग्रवाल जो ज़िक्र जेकॾहिं पाण हिते न कयूं त इहो शायदि असांजो प्रोग्राम मुकमल न थिए। रतन साहब 1937 में उनजी जेको आहे जनमु थियो आहे ऐं सीमी जो थियो आहे 1947 में। त 10 साल जो को एॾो वॾो अरसो कोन्हे जेको हुननि जो डिफरेंस हुजे इन लेवल ते। जॾहिं हिन खां पहिरियों इंटरव्यू कयो, पहिरीं हुन अदाकारी कई हुई ऐं पोइ अदाकारी छॾे पोइ हुनजी टीवी जा तमामु वॾा बहितर इंटरव्यू हुनजे खाते में अचनि था पिया। जॾहिं हिन खां इंटरव्यू कई त हिन जी पाण में दोस्ती थी वई ऐं उन हिकिड़ो ट्वीट बि छॾियो आहे त मुंहिंजा दोस्त ख़ुदा हाफ़िज़, ऐं उनखे चए त इंसान दोस्त बि हुयो ऐं इज़त ॾियण वारो बि हुयो, ऐं उन अहिड़ो माण्हू हुयो जंहिंसां तव्हां हर क़िस्म जो डिस्कशन करे सघो था पिया। हाणे गुफ़्तगू जेका आहे न उहा ॿिए तरफ़ हली वई। त आउं यादि थो करियां त जॾहिं असीं पंहिंजे जवानी क्रॉस करे रहिया हुआसीं त सीमी ग्रेवाल जूं फिल्मूं आयूं। सीमी हिकिड़ो क्रेज़ हुई न, वरी ज़हीन बि हुई, वरी जॾहिं फिल्मुनि मां हू टीवी जे तरफ़ वई, टीवी उन ज़माने में नए तरह डिश अची वई त चमकी रहियो हो, त उन जी ही मेज़बानी ही ऐं वॾी इंटरव्यूअर हुई। हाणे जेका तव्हां ॻाल्हि कई आहे रतन साहब जो जेको इंटरव्यू कयो सिमी, त सिमी ते चए त उन में ॿ ॻाल्हियूं हुन ॾिठियूं त हू माण्हू जी इज़त करे ॼाणंदो हो ऐं ज़िंदगी जा आला मक़सदनि वारा गुण बि रखण वारो माण्हू हो। सिमी जॾहिं मतिलबु माना हाणे जीअं तव्हां ॿुधायो त ट्वीट कयो आहे त उन में बि इन्हनि ॿिन्ही ख़ूबियुनि में जी ॻाल्हि कई आहेसि त हू माण्हू खे इज़त ॾियणु ॼाणंदो हो। हाणे इज़त सिधी सही ॻाल्हि आहे, पाण वटि आम तरह पाण चवंदा आहियूं इज़त उहो ई ॾींदो न जेको इज़त वारो। त बुनियादी तरह पाण इहा ॻाल्हि था चऊं त हू माण्हू बुनियादी तरह हसास हो ऐं इज़त वारो हो ऐं इज़त वठी ॼाणंदड़ हो, इज़त ॾेई ॼाणंदो हो। इते जेको तव्हांजो पहिरियों सुवालु आहे त हुन शादी छो कोन कई, इते माना इन सुवाल जी जहिड़ी लुक ज़ाहिर थी अचे, छाकाणि जो हू इज़त ॾींदड़ हो, इज़त वठंदड़ हो, सफ़ेद पोश हिन सेंस में था चऊं त पंहिंजी तबियत में सफ़ेद पोश हो, पंहिंजी तबियत लाइ हसास हो, उन करे पंहिंजो जेको माना सेल्फ हो उहो किथे हर्ट न थिए, उनजो सेल्फ जेको आहे न उनजी जेका ख़ुदी आहे न उहा किथे निशान बर न थिए, उनखे धकु न लॻे। उन करे हुन इहो सम्झो त सभिनी खां वेझो रिश्तो जेके वरी इहे सभु हक़ थियनि था, जेके वरी ॻाल्हि ॿोल करण जा ऐं ज़िंदगी में दख़ुल ॾियण जा सभई हक़ थियनि था, त पोइ शायदि उन करे हुन पंहिंजे उन
इज़त ऐं नेकनामी जेका हुनजी पंहिंजे लाइ हुई, पंहिंजे दिलि में हुनजे पंहिंजे वजूद लाइ, पंहिंजे अंदर में जेका रतन जी पंहिंजो पाण लाइ इज़त हुई न, उन जो महसूसु कयो त उन खे ॿिए शख़्स लाइ दाह ते न लॻाइजे। ऐं उन सां थिए छा त टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज़ पंहिंजे असली मक़सदनि तां हटी वञे हा, या थी सघे थो त रतन जे ज़हन में इहो हुजे त असांजो हीउ जेको कमु आहे जंहिंमें सनदी तरक़ी बि आहे ऐं रोज़गार बि आहे, पर उन सां गॾु आला अख़लाक़ी उसूल जेके आहिनि टाटा ग्रुप जा, उहे मुतासिर न थियनि। अव्हांजी वॾी महिरबानी सुमरो साहब, अव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं अहिड़े इंसान दोस्त ऐं वॾे माण्हू आदर्शी माण्हू जे बारे में असांखे नाज़रीन खे ॿुधायो। शायदि अहिड़े क़िस्म जा इंसान तमामु घटि पैदा थींदा आहिनि, जॾहिं वेंदा आहिनि त उन्हनि जो ख़ाल भरण जे लाइ टाइम लॻंदो आहे। टाइम लॻंदो, रतन जो ख़ाल थी सघे थो ॿियो रतन ई भरे सघे, विच में त केरु न अची सघंदो। नाज़रीन, प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो, फीडबैक ज़रूरु ॾिजो। असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।